ख़बरदार पंहिंजी माउ जो भलाली पुत्र आहियां। मां हिनखे जानवर ठाहींदो। जे तुझे नाले इहा मिल्कियत हुजे हा त कॾहिं को अयाशिन में उड़ाए चुको हुजी हा। रुपए रुपए लाइ तो अॾो हथ टंगड़ो थो पए। वॾा शींहं जी गच गोड़ जियां हमलो थो करणु चाहियां। ही सभु कुझु छा आहे? छा पियो थिए? मूंखे छो नथा ॿुधायो? तंहिंजी माना त तुंहिंजी मुंहिंजी शादी पक्की। कुआड़ी हाणे नक भञी छॾींदसि आहे। तो हिकु कदम न ॾिया वधाए त तोखे मारे छॾींदसि। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 या अल्लाह तू मुझे मदद कर, मुझे बच्चन जी भूख जाए। मां हिकु गरीब मां जो पुटु आहियां ऐं तूं हिकु अमीर पीउ जी थी। हाणे छा थींदो? मूंखे त डप थो लॻे। तूं त वॾो ख़ुशि नसीब आहीं पोइ बि जो तूं पंहिंजी माउ खे यादि करी ऐं पर पुट तोखे दुआऊं कनि। हिन पुट जी कामयाबी जी दुआ घुरां या वरी हुन पुट जी ज़िंदगी जी सलामती जी दुआ घुरां। लॻे थो त तूं मां जो को पिते लाई। हाणे तूं बोल तोते वांगुरु। मिठो पुट टियूं टियूं